बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। ये अॼु दोस्तों पाण जेको सिखंदासूं लेक्चर उहो आहे फ़ाइल छा खे चइबो आहे। उन खां पहिरीं पाण सिखियासीं क़सीदो छा आहे, अफ़सानो छा खे चइबो आहे, नज़म छा खे चइबो आहे। ए पाण पहिरीं सिखियासीं। अॼु पाण जेको सिखंदासूं फ़ाइल छा खे चइबो आहे। फ़ाइल जी माना कमु आहे। पोइ ओ कहिड़ो बि कमु हुजे, फ़ाइल जुमिले में ओ ॾेखारींदो आहे त इस्म या ज़मीर कहिड़ो कमु कनि था। मिसाल अचो त उनखे सम्झूं। अयाज़ लिखे थो, कासाई ॿकर कुठो, हिन किताब पढ़ियो, मूंखे ॿ भाइर आहिनि, असां रांदि कई, शागिर्द नांग मारियो, बोरची खीर काढ़ियो, लोहो कटिजे थो, मूंखे सीउ थिए थो। हिननि जुमिलनि में ॾिसंदा त अयाज़ लिखण जो कमु करे थो, कासाई कुहण जो कमु करे थो, हुन किताब पढ़ण जो कमु कयो, आहिनि भाइरनि जे हुजण ॾांहुं इशारो करे थो, कई रांदि करण ॾांहुं इशारो करे थो, मारियो नांग मारण ॾांहुं इशारो करे थो, काढ़ियो काढ़ण यानी सहण जे कम ॾांहुं इशारो करे थो, कटिजे थो कटण यानी सहण ॾांहुं इशारो करे थो, थिए थो थियण जे कम ॾांहुं इशारो करे थो। वरी अॻिते हलंदासीं। हाणे असां हीअं चवंदासूं त फ़इल ओ लफ़्ज़ आहे जेको जुमिले में करणु, पवणु, थियणु, हुअणु ऐं सहण जी माना ॾेखारे। फ़इल खां सवाइ जुमिलो अणपूरो हूंदो आहे ऐं वाज़े बि न हूंदो आहे। मिसाल असीं चऊं त कमाल ख़त, त हीउ जुमिलो अणपूरो थींदो। पर जेकॾहिं चवंदासूं त कमाल ख़त लिखियो पए त जुमिलो वाज़े थींदो, यानी फ़ाल खां सवाइ जुमिलो अणपूरो हूंदो। वरी अॻिते हलूं था त फ़इल जो चार्ट, जंहिंमें करण जी माना वारा लफ़्ज़, पवण ऐं थियण जी माना वारा लफ़्ज़, हुअण जी माना वारा लफ़्ज़ ऐं सहण जी माना वारा लफ़्ज़। पहिरीं अचो पढ़ूं था त करण जी माना वारा लफ़्ज़। डोड़ियो, वयो, टुटो, उथियो, वेठियो, घुमियो फिरियो, चढ़ियो, सम्झियो, ॾिनो वग़ैरह। ए करण जी माना वारा लफ़्ज़। पोइ वरी पवण ऐं थियण जी माना वारा लफ़्ज़। पयो, पए, पवंदो, थिए थो, थियो थिए, थींदो वग़ैरह। ए छा आहिनि? पवण ऐं थियण जी माना वारा लफ़्ज़। हुअण जी माना वारा लफ़्ज़ आहे, हूंदो, हुयो, हुजे, हो वग़ैरह। ए छा? हुअण जी माना वारा लफ़्ज़। अॻिते हलूं त सहण जी माना वारा लफ़्ज़। कुठो, वढियो, चीरियो, ॾारियो, फाड़ियो, काढ़ियो, मारियो, लिखियो वग़ैरह। ए सहण जी माना वारा लफ़्ज़। अॼु जो ही टॉपिक जेको फ़इल जे मुताबिक़ हो, जीअं अंग्रेज़ी में पाण वर्ब चवंदा आहियूं,